ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। सेठारजा खां रिपोर्ट करे विया सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी। सेठारजा शहर जे बहितरीन तालीमी इदारे डान एजुकेशनल अकेडमी पारां अर-रहमान शादी हाल सेठारजा में इलाइक़े जे 8हीं क्लास खां 12हीं क्लास ताईं जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि जी तालीमी सलाहियतुनि खे वधीक उजागर करण लाइ टेस्ट जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे सरकारी सेफ समेत प्राइवेट स्कूलनि के बी पब्लिक स्कूल सेठारजा, मेहराण पब्लिक स्कूल सेठारजा, गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल बॉयज़ सेठार, गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल सेठारजा, गवर्नमेंट हाई स्कूल वलीदाद खान लुंड, पारस पारल अलियास गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज सेठारजा, इंडस पब्लिक स्कूल सेठारजा, अली पब्लिक स्कूल सेठारजा, मेहरान पब्लिक हाई स्कूल डेपारजा, हमाद पब्लिक स्कूल हिंगोरजा, गवर्नमेंट डिग्री कॉलेज हिंगोरजा, हुसैन पब्लिक स्कूल सुईगेस जे 300 खां वधीक ॿारनि टेस्ट जो में जोश ऐं जज़्बे सां हिसो वरितो। उन मौक़े ते के बी पब्लिक स्कूल सेठारजा जे एडमिनिस्ट्रेटर अयाज़ अली सहतो, एडवोकेट रिटायर्ड एसडीओ तालीम प्रोफेसर अब्दुल लतीफ़ राजपर, प्रोफेसर फ़हीम हैदर सोलंकी, प्रोफेसर हसन अली रिंद, अता हुसैन रिंद, उस्ताद आशिक हुसैन सहतो, उस्ताद एजाद हुसैन शेख, उस्ताद ज़फ़र अली सहतो, उस्ताद इम्तियाज़ अली आराई, उस्ताद आसिफ अली चाकरानी, उस्ताद नज़ीर अहमद लुंड, रसूल बख्श सहतो, उस्ताद मोहम्मद अली सहतो, उस्ताद फयाज भुट्टो, उस्ताद अल्ताफ हुसैन कुबर, मोहम्मद अजीम सहतो, उस्ताद अख्तर हुसैन भुट्टो, हाफ़िज़ उस्ताद अब्दुल सलाम मेमून समेत ॿियनि टेस्ट सेंटर ते पहुची थींदड़ टेस्ट जो विज़िट कई ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त डान एजुकेशनल अकेडमी पारां हिकु बहितरीन अमल कयो वियो आहे, जंहिं सां ॿारनि में तालीमी रुझान वधंदो। जॾहिं त डान एजुकेशनल अकेडमी जे इंतिज़ामिया उस्तादनि शादिब लाचारी, प्रोफेसर मोहम्मद असलम अब्बासी, नौशाद अहमद सोलंकी, हसनैन अली सोलंकी ऐं ॿियनि आयल महिमाननि जा थोरा मञिया ऐं ऐलान कयो त टेस्ट जो नतीजो 15 डिसंबर ते पधिरो कयो वेंदो।